अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन्न सय्यदना व नबियना व सनदना व हबीबना महबूबना व महबूब रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वश्शुअराउ यत्तबिउहुमुल गावून। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वमिनन नासि मन यश्तरी लहवल हदीस लियुदिल्ल अन सबीलिल्लाहि बिग़ैरि इल्मिन व यत्तख़िज़हा हुज़वा उलाइका लहुम अज़ाबुम मुहीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। प्यारा मुसलमानों, दोस्तों, अजीज़ों, काफ़ी अरसे का बाद वरी पाण जमा थिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वालुहु जे फरमान ॿुधण जे लाइ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधण जे लाइ ऐं दीन जो शरीयत जो पैगाम ॿुधण जे लाइ ऐं ॿुधाइण जे लाइ जमा थिया आहियूं। हिक पासे जेकॾहिं असां नज़र कयूं अल्लाह जे क़ुरान ते त रब करीम पंहिंजे कलाम पाक में जिन जिन शयुनि खां मना फरमाई आहे, असां पंहिंजे मुआशिरे खे ॾिसूं त उहे शयूं असां ज़ोरी कंदा आहियूं। ॿिए पासे जिन शयुनि जे करण जो अल्लाह हुकुम ॾिनो आहे, असांजो मुआशिरो उहे शयूं छॾण में ज़ोर ॾींदो आहे। अहिड़े ई नमूने सां रब करीम जल्ल जलालुहु अमन वालुहु अमरो नहीअ खे बि लाज़िम फरमायो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हर
कम जो रब करीम क़ुरान में जंहिं कम जो हुकुम ॾिनो आहे उहो तव्हां असांजे लाइ करणु ज़रूरी आहे। जंहिंखां रोकियो वियो आहे उन खां रुकजणु तव्हां असांजे मथां ज़रूरी आहे। ऐं इहो कमु ज़रूरु ॿुधाइणु असांजी ज़िमेदारी आहे, आलिमनि जी ज़िमेदारी आहे, मौलवियुनि जी ज़िमेदारी आहे, ख़तीबनि जी ज़िमेदारी आहे, पेशवानि जी ज़िमेदारी आहे त उहे इन ॻाल्हियुनि खे बयानु करे ॿुधाइनि त अल्लाह जे क़ुरान ही हुकुम फरमाया आहिनि। हाणे दुरूद पाक पढ़ो त अहिड़े ई नमूने मां पंहिंजी ॻाल्हि खे तव्हां जे आॾो पेश कयां, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे बि तव्हांखे ॿुधायां त रब करीम छा थो फरमाए। क़ुरान पाक में अॼु मां तव्हांखे इन जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि त क़ुरान ऐं महबूब मुस्तफ़ा जे फरमान, म्यूज़िक जे बारे में, मौसीक़ी जे बारे में, गाना ॻाइण वॼाइण इन्हनि जे बारे में अल्लाह जो क़ुरान छा थो चवे। ऐं मां तव्हांजे आॾो इहो बि ॿुधाईंदुसि त तव्हां असां हिन महिल कहिड़ी जाइ ते आहियूं। मूंसां गॾिजी सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब करीम जी ज़ात क़ुरान पाक में इरशाद फरमायो वश्शअराओ यत्तबिउहुमुल गाऊन। इहे जेके शाइर माण्हू आहिनि, जहालत जूं शाइरियूं ॿुधाइण वारा, हिकिड़ी त उहा शाइरी हूंदी आहे, नात ख़्वानी हूंदी आहे, सना ख़्वानी जेका अल्लाह जी हमदो सना हुजे, अल्लाह जे नबीअनि जी तारीफ़ हुजे या रब जे वलीअनि जी तारीफ़ हुजे, उन जी कहिड़ी ॻाल्हि, उहा त सुभान अल्लाह आहे। पर रब फरमाए तो जेके इस्लाम जे ख़िलाफ़, दीन जे ख़िलाफ़ हुजनि या वरी माण्हुनि खे बुराई फैलाइण जे लाइ बुरियूं शाइरियूं हुजनि, रब फरमाए थो इन्हनि जे पोयां जेके हलंदा आहिनि, माना जेके इहे ॿुधंदा आहिनि, ॿुधाइण वारा, ॿुधण वारा, उहे केरु हूंदा आहिनि। रब फरमाए थो, मां रब क़ुरान में फरमायां थो अलगाऊन, इहे हिदायत वारा कोन हूंदा आहिनि, इहे धुतकारियल हूंदा आहिनि, बेहिदायत हूंदा आहिनि। मतिलब छा रब फरमाए थो, इहे माण्हू जेके इन्हनि जी शाइरी ॿुधण वारा, गाना ॿुधण वारा, इहे माण्हू तव्हांखे कॾहिं मस्जिद में नज़र कोन आया हूंदा, मस्जिद ॾे त ईंदा ई कोन, निमाज़ जे वेझो कोन हूंदा। तव्हां गौर कयो हूंदो सॼो ॾींहुं गाननि ते उहे ई वेठा हूंदा। जेके अल्लाह जे राह में अचण जी उनखे तौफ़ीक़ मिले या न मिले, उनखे मुंहिंजा अदा अल्लाह जे राह में ख़र्च करण जी तौफ़ीक़ मिली हुजे या न मिली हुजे, पर डांसर खे राज़ी कंदो, गाने ॿुधाइण वारे खे राज़ी कंदो। रब फरमाए थो अलगाऊन, इहे बेहिदायत माण्हू आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रब करीम जी ज़ात न रुॻी इन आयत में बल्कि अल्लाह पाक जल जलालहू अमन वालो बेहंद भी इनखे बयान करे फरमायो आ। मुंहिंजो रब करीम इरशाद फरमाईंदो आ, वमिनन नास मन यश्तरी लहवल हदीस। रब फरमाए तो कुछ माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन्हनि जो वापार कंदा आहिनि, इहे शाइरियूं ठाहे हिक ॿिए खे वापार ते ॿुधाईंदा, पैसनि में ॿुधाइनि था या पैसनि ते लिखी ॾींदा आहिनि। रब पाक जल जलालहू अमन वालो फरमाए तो, वमिनन नास मन यश्तरी लहवल हदीस लियुदिल्ल अन सबीलिल्लाह बिगैर इल्मिन व यत्तखिज़हा हुज़वा। मां रब फरमाए तो छॾियां पियो उहे माण्हू जेके पाण खे इनखे दिलि खे सुकून ॾियण जे लाइ गाना ॿुधंदा आहिनि। हिन जो मतिलबु इहो आहे जेके पाण खे करार ॾियण जे लाइ या पाण खे राज़ी करण जे लाइ
निमाज़ जे लाइ इन दीन खां हटण जे लाइ इन बुराइनि में लॻण जे लाइ इन्ही कम गाननि जा ॻाइण वॼाइण जा मुर्तकिब थींदा आहिनि। मां रब क़ुरान में फरमाए थो छॾियां उलाइका लहुम अज़ाबुम मुहीन। मता ईअं सम्झो त इन्हनि पंहिंजे दिलि खे ख़ुशि करे सुकून वरितो आहे। मता ईअं सम्झो त ऐश में वेठा आहिनि, सॼो ॾींहुं गाना पियो ॿुधे, सही नमूने वेठो आहे, इनखे कहिड़ो नुक़सानु थींदो। रब फरमाए थो, मां रब क़ुरान में फरमाया थो क़यामत जो ॾींहुं थींदो, इनखे मां ख़्वारीअ वारो अज़ाब ॾेई इनखे अज़ाब ॾींदुसि। उहो अज़ाब जंहिंमें तमामु घणी तज़लील ऐं ख़्वारी हूंदी। इहो बची कोन सघंदो, बचंदो उहो जेको इन बुराईअ खां पाण खे बचाए मुस्तफ़ा जी सनाख़्वानी कंदो। हिकिड़ो माण्हू, तव्हां पाण गौर कयो, सभई सम्झ वारा आहियो, जेको सॼो ॾींहुं इन्हनि शयुनि में लॻो पियो हुजे जंहिंखे अल्लाह हराम कयो, जंहिंखे रब करीम जे क़ुरान हराम कयो, उन माण्हूअ जे लाइ छा रब करीम आख़िरत में सज़ा ॾींदो। रब फरमाए थो, मां हुन जे लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब रखियो आहे। रब करीम फरमायो, इहे बेहिदायत माण्हू आहिनि, हिदायत वारा न अथव। रुॻी एतिरो न, बल्कि अचो त महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खां इन आयत जे तफ़सीर कराए वठूं ऐं मुस्तफ़ा खां पुछूं त इन आयत जो मतिलबु छा आहे। चओ सुभान अल्लाह। दुरूद पाक गॾिजी पढ़ायो त मां मुस्तफ़ा जो फरमान तव्हांखे ॿुधायां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब मुस्तफ़ा फरमाइनि था इन आयत जे बारे में, जॾहिं आयत नाज़िल थी, इन जी शरह था कनि, हुज़ूर तफ़सीर तो फरमाए। हज़रत अबू उमामा फरमाईंदो आहे, मुंहिंजे महबूब फरमायो, ला यहिल्लु तालीमुल मग़नियात। मां मोहम्मद मुस्तफ़ा फरमाया तो गाना सिखण जाइज़ नाहिनि, हराम। मां मोहम्मद फरमायो तो वञा क़यामत ताईं अचण वारनि खे ॿुधाए छॾिजो त ला यहिल्लु तालीमुल मग़नियात। गाननि जी ॻाइण जी तालीम वठण, इहा सिखिया वठण, इहा बि शरीयत में जाइज़ नाहे। क़ुरान ऐं इमाम मोहम्मद हराम करे छॾी आहे। मुस्तफ़ा इनखे हराम करे छॾियो आहे। असांजे मुआशिरे में ख़बर आहे, कुझु महीना पहिरियां असांजी हुकूमत म्यूज़िक जा टीचर भर्ती कया हुआ स्कूलनि में। हाणे असांजे ईंदड़ नस्ल खे तव्हां म्यूज़िक सेखारियो, गाना ॻाइण सिखनि स्कूलनि में तालीम। मुस्तफ़ा फरमायो त मां मोहम्मद फरमाया थो, इहो हिलाल ॻाल्हायो, इहो हिलाल जाइज़ न आहे। महबूब अलैहिस्सलाम फरमाइनि था, वला बैअहुन्न व अस्मानुहुन्न हराम। मां मोहम्मद फरमायो थो वञा, इन्हनि गाननि जो वापार करण बि जाइज़ कोन्हे को। या रसूल अल्लाह, जीअं अॼु कहनि, जीअं हिननि पे उज़र पेश कयो त अॻिते थींदा त पंहिंजो कमाए खाईंदा, अॻिते थींदा गाना ॻाईंदा त हिननि खे पैसा मिलंदा। रसूल अल्लाह फरमाइनि था, इहो कमु हराम आहे। जेको पैसो मिले, मां मोहम्मद फरमायो थो वञा, व अस्मानुहा हराम। इन्हनि जो समन, इन्हनि मां मिलियल पैसो हराम आहे। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे हराम चवे, उन्ही खे केरु हिलाल चई सघंदो। हुज़ूर अकरम सल मता को चवे, यार मां वॾेरो हां, न मां मुंहिंजी ॻाल्हि हलंदी। मता को चवे, मां वज़ीर हां, मुंहिंजी ॻाल्हि हलंदी। न दा, कंहिंजी बि कान हलंदी। जेकॾहिं ॻाल्हि हलंदी त आमिना जे लाल मोहम्मद मुस्तफ़ा जो सिक्को हलंदो। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम खे छॾे कंहिं ॿिए पासे वेंदो, ख़ुदा जो कसम आहे, दुनिया में बि ख़्वार ऐं ज़लील थींदो, आख़िरत में बि ख़्वार ऐं ज़लील थींदो। जेकॾहिं इज़त केरु चाहे थो मुस्तफ़ा जे क़दमनि में अचे त रब उनखे पाण ई सर बुलंद करे छॾींदो।
जेके अल्लाह वारा हा जंहिंजी तव्हां असां अॼु ग़ुलामी कयूं था ये सभु मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम हा तॾहिं असां इन्हनि जा ग़ुलाम आहियूं। तव्हांखे ख़बर आहे रब करीम जी ज़ात क़ुरान पाक में फरमायो आहे न वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिल मुमिनीन वलिल्लाहिल इज़्ज़तु इज़्ज़त जे कॾहिं तव्हांखे ख़बर पवे त इज़्ज़त कंहिंजी आहे मां रब फरमायां तो इज़्ज़त अल्लाह जी अथव अल्लाह जे रसूल जी आहे इज़्ज़त ईमान वारनि जी आहे। मुंहिंजा अदा ईमान असां में अचे ऐं असां क़ुरान ऐं हदीस ते अमल कयूं त रब करीम तव्हां असांखे इज़्ज़त ई इज़्ज़त अता फरमाईंदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो महबूब छा फरमायो त इहे सिखणु हराम इहे जे वापार करणु हराम जेको इन्हनि मां पैसो मिले उहो हराम। पोइ पाण फरमाइनि था वफ़ी मिस्ल हाज़ा इन्ही गाननि जे बारे में अल्लाह पाक हीअ आयत नाज़िल कई आहे कहिड़ी जेका मूं तव्हांखे पढ़ी ॿुधाई वमिनन नासे मन यश्तरी लहवल हदीस लियुदिल्ल अन सबीलिल्लाह। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इहा आयत इन्ही बारे में नाज़िल थी आहे। उन खां पोइ महबूब फरमाइनि था वमा मिन रजुलिन को अहिड़ो माण्हू जेको ॻाइणो तव्हां ॾिसो त ॻाए रहियो आहे उन ॻाईंदड़ खे ॾिसी तव्हां ॻाए थो पियो हाणे तव्हां चवंदो वाह जो ॻाए थो पियो नाच भली थो करे छाजे करे मुस्तफ़ा फरमाइनि था मां मुहम्मद खां पुछो त मां तव्हांखे ॿुधायूं थो वञा पियो। मुस्तफ़ा फरमाए वियो छा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाए विया पाण फरमाइनि था मा मिन रजुलिन यरफ़उ सौतहु बिल ग़िनाए जेको माण्हू गानो ॻाईंदो आहे इल्ला बासहुल्लाहु अलैहि शैतानैन रब करीम उन जे मथां ॿ शैतान मुसलत फरमाए छॾींदो आहे हिकिड़ो हिकिड़े कुल्हे ते ॿियो ॿिए कुल्हे ते मुंहिंजा अदा मतिलबु छा त उहो शैतान जी सवारी बणिजी वेंदो आहे। आम गॾु तव्हां ॾिठो हूंदो गॾु ते बि सवारी कबी आहे पर हुज़ूर फरमाइनि था मां मुहम्मद फरमायो थो वञा मतिलबु ईअं सम्झी छॾियो त इहो जेको ॻाए थो इहो आम गॾु न आहे शैताननि जी सवारी आहे शैताननि जो गॾु आहे। असांजे मुल्क में त इज़त उन खे ॾींदा आहियूं उनखे हीरो बनाईंदा आहियूं उनखे सरदार सरबराह कंदा आहियूं वाह जो भलो ॻाईंदो आहे हुज़ूर फरमाइनि था भलो इन जे करे ॻाईंदो आहे जो उन जे मथां ॿ शैतान वेठा हूंदा आहिनि पोइ नाच छो कंदो आहे ॻाइण में भलो कीअं लॻंदो आहे हुज़ूर फरमाइनि था भली नाच छाजे करे कंदो आहे इन जे करे अल्लाह जो हबीब फरमाए थो छो त फला यज़ालान यदरिबानिही बिअरजुलिहिमा जेसी ताईं ॻाईंदो आहे उहे शैतान उनखे पंहिंजा पेर हणंदा आहिनि पिया पेरनि सां धक हणंदा आहिनि हिनखे मज़ो ईंदो आहे अञा ज़ोर सां ॻाईंदो आहे अञा वॼाईंदो आहे पियो जेसी ताईं ॻाईंदो रहंदो मुस्तफ़ा फरमाइनि था इन ते शैतान वेठो हूंदो आहे। ऐं तव्हां असांजो वरी छा आहे हुन हो त इन जे करे थो ॻाए जो हुन ते शैतान वेठो आहे। जेकॾहिं को हारी आहे त चवंदो यार हथनि सां कमु कयां पियो भला कन ख़ाली आहिनि को पाण खे बोर न थिया गानो हलाए छॾींदो हलंदो पियो को ट्रैक्टर थो हलाए उन में हलंदो पियो को बस वेन हलाए पियो उन में गाना हलाए छॾींदा सफ़र में थकावट दूर थींदी को दर्जी आहे त उहो दर्जी कपिड़ा सिबे पियो गाना हलाए छॾींदो अॻु में त मुंहिंजा अदा टेप रिकॉर्डर हूंदा हुआ MP3 हूंदा हुआ हाणे त अहिड़ो ज़मानो अची वियो आहे मोबाइल पई आहे कननि में
फोन लगी पई आप जेको वणे तव्हां ॿुधंदा वतो रब करीम शाल तव्हां असांखे पनाह ता फरमाए मुस्तफ़ा फरमाइनि था उहो इन जे करे ॻाईंदो आहे जो उन ते ॿ शैतान सवार हूंदा आहिनि तव्हां छाजे करे उन्हनि खे ॿुधंदा आहियो हो त इन जे करे थो ॻाए हो त इन जे करे ज़ोर सां ॻाईंदो आहे जो उन में शैतान मथां उनखे ज़ोर ॾींदा आहिनि तव्हांखे छा हूंदो आहे मुंहिंजा अदा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एतिरे क़द्र बि फरमायो आहे मुंहिंजो प्यारो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था पिया हज़रत आयशा सिद्दीक़ा रिवायत थी करे पई कुछ माण्हू चवंदा आहिनि हज़रत आयशा सिद्दीक़ा बुखारी शरीफ़ में आहे त हिकिड़ी शादी पई थिए महबूब मुस्तफ़ा फरमायो उहा शादी उन कुंवार खे गॾु घोट सां वठी उन जे घर ताईं पहुचाईंदियूं आहिनि हिते बि ईअं रवाजु हूंदो आहे पोइ उहो कुंवार खे वठी अंसारी कंहिं शख़्स जी हुई शादी उन जे निकाह में हज़रत आयशा सिद्दीक़ा बि हुई निकाह थियो उनखे घर रुख़्सत करण जे लाइ आयूं महबूब फरमायो तव्हां वटि का अहिड़ी माई शेर वेर न हो छा जो तव्हां पढ़ो आहे फरमायो मतिलबु पढ़ो हा ऐं पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पढ़ो हा इन जो मतिलबु इहो आहे त जाइज़ आहे हालांकि अचो त आयशा सिद्दीक़ा जी रिवायत मां तव्हांखे ॿुधायां जेका हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम खां रिवायत आयशा सिद्दीक़ा बयानु कई आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा मुस्तफ़ा खां रिवायत बयान थी करे पई कंहिं ख़ासि ॻाल्हि जी ॻाल्हि नाहे कंहिं मख़सूस शेर जी ॻाल्हि नाहे मुतलक महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन काननि जे बारे में फरमाइनि था मम्मात व इंदहु जारियतुल मुग़नियह को अहिड़ो माण्हू जेको मुज़ारे वञे फौत थी वञे जहान मां पर्दो करे वञे पर उन जे घर में हिकिड़ी अहिड़ी बानी हुजे उन जी बानी जेका ॻाईंदी हुजे ॻाइणी उन वटि बानी हुजे पाण फौत थी वञे मुंहिंजो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मां मुहम्मद फरमायूं थो वञां पियो फला तुसल्लू अलैहि अहिड़े जी निमाज़ न पढ़जो मतिलबु छा मुंहिंजो महबूब इनखे एतिरो त नापसंदि फरमाइनि था ॻाइण ऐं वॼाइण खे नाच गाने खे मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम अहिड़ो त नापसंदि फरमायो आहे फरमाइनि था जंहिं घर में ॻाइणी हुजे उन घर जो माण्हू मरे त उन वटि बि न वेंदा कयो मतिलबु इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अहिड़े माण्हूअ खां नफ़रत कयो जीअं उहो माण्हू इन गुनाह खां तौबा ताइब थी मुस्तफ़ा जी सना ख़्वान थी वञे अहिड़े बुरे कम खां छॾे जे मुंहिंजा अदा हिकिड़े पासे ॾों इहे शेर आहिनि बुरियूं ॻाल्हियूं ॿिए पासे ॾों मुस्तफ़ा जी सना ख़्वानी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी छा आहे महबूब मुस्तफ़ा जी नात ख़्वानी उहा शइ आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो चाचो हो हज़रत अब्बास रसूलुल्लाह जी नात लिखी खणी आयो या रसूलुल्लाह मां ये नात शरीफ़ खणी आयो आहियां लिखी पढ़णु चाहियां थो मुस्तफ़ा फरमाइनि था ॿुधाए हज़रत अब्बास पढ़ी आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा उनखे झूंगारियो आहे मुस्तफ़ा सां गॾु जिब्रील बि 70 शेरनि खे झूंगारियो आहे महबूब मुस्तफ़ा जी नात खे अल्लाह भी पसंद फरमाईंदो आहे त मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा भी नात पढ़जे नात ॿुधजे उन सां रब भी राज़ी रब जो रसूल भी राज़ी थी पवंदो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बाक़ी जंहिं रही ॻाल्हि गाननि जी बाजनि जी मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाइनि था अलग़िना युम्बितुन निफ़ाक़ फिल क़ल्बि माण्हू गाना ॿुधंदो आहे त गाननि ॿुधण जो नुक़सान ई आहे
उन माण्हूअ जे दिलि में उन माण्हूअ जे दिलि में मुनाफ़क़त पैदा थींदी आहे। मतिलबु छा? मतिलबु ही गानो ॿुधंदो वेंदो आस्ते अल्लाह जे राह खां हटंदो वेंदो आहे। जेको माण्हू गाना ॿुधंदो वेंदो, गाननि ॿुधण सां निमाज़ खां हटी वेंदो, अल्लाह जे इबादतुनि खां हटी वेंदो, बिल्कुलु दूर थी वेंदो। उन जे दिलि में वॾा वॾा गुनाह कंदो वेंदो, पर उनखे अहसासु कोन थींदो त के मां गुनाह कया आहिनि। मुंहिंजो प्यारो महबूब अलैहिस्सलाम फरमाइनि था, जेकॾहिं इन मुनाफ़िक़त खां बचणु चाहियो था, इन गाना ॿुधणु छॾे जो। मां मोहम्मद फरमायो तो वञाव, तव्हां कामयाब थी वेंदो। तव्हां ईमान कामिल रखणु चाहियो था, मुनाफ़िक़त खां बचणु चाहियो था, मां मोहम्मद फरमाया तो त इहे गाना ॿुधणु छॾे जो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, न रुॻी मुनाफ़िक़त पैदा थींदी आहे, बल्कि छा थींदो? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जी ॻाल्हि कंदे फरमाइनि था त क़यामत जो निशानियूं ही ज़ाहिर थींदियूं। फरमाइनि था पिया, हज़रत इमरान बिन हुसैन फरमाईंदो आहे, मुंहिंजे महबूब फरमायो, फी हाज़िहिल उम्मत, हिन उम्मत में खसफ़ुन व मसख़ुन व क़ज़फ़ुन, खसफ़ थींदो, मसख़ थींदो, क़ज़फ़ थींदो। खसफ़ जो मतिलबु ही आहे, जॻह बीठी आहे त सही नमूने बीठी हूंदी, ख़बर ई कान पवंदी ज़िलज़िलो ईंदो कीअं ज़मीन फाटंदी, सॼे जो सॼो पिलाज़ो ज़मीन में, सभु माण्हू ज़मीन में, ॻाइणा ज़मीन में हलिया वेंदा, ख़बर ई न पवंदी, सॼो ज़मीन में दसिजी वेंदा। ॿियो छा थींदो? फरमाइनि था, ॿियो मसख़ थींदो। मसख़ छा आहे? मसख़ वरी ही आहे, अल्लाह जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मसख़ थींदो मतिलबु बारिश अहिड़ी ईंदी जंहिंसां तबाही थी वञे, या उन्हनि माण्हुनि जे मथां अहिड़ी मुसीबत ईंदी, बाहि ईंदी आसमान मां जेका उन्हनि ते शोला किरंदा, या आसमान मां पत्थर वसाया वेंदा, का आसमानी मुसीबत उन्हनि जे मथां ईंदी। फरमाइनि था, सॼी उम्मत ते त कान थींदी, मुस्तफ़ा जे सदके रब माफ़ी अता फरमाई आहे, पर हुज़ूर फरमाइनि था किथे किथे थींदो। ऐं ॿियो छा थींदो? फरमाइनि था, क़ज़फ़, ऐं क़ज़फ़ थींदो। इन जो मतिलबु छा? फरमाइनि था, इन जो मतिलबु आहे त माण्हू हूंदो त इंसान जी सूरत में सही हूंदो, सही नमूने ॻाल्हाईंदो ॿोलाईंदो, पर अचानक अल्लाह जो अज़ाब उनजे मथां ईंदो जो उहो माण्हू इंसान मां बदिलजी बांदर थी वेंदो, खिनज़ीर थी वेंदो, शकिल बदिलजी वेंदी। हर जाइ ते हुज़ूर फरमाइनि था कोन थींदो, पर कंहिं कंहिं जॻह ते मख़सूस उन माण्हुनि जे मथां इहो अज़ाब ईंदो। या रसूल अल्लाह, कॾहिं ईंदो, छो ईंदो? हुज़ूर अकरम फरमाइनि था पिया, इज़ा ज़हरतिल कीनातो वल माज़िफ़ु व शुरिबतिल ख़ुमूर। कुर्बान मोहम्मद मुस्तफ़ा जे फरमान तां मुस्तफ़ा फरमाइनि था, पूरी मुंहिंजी उम्मत जे मथां अज़ाब त कोन ईंदो, पर कुझु माण्हुनि में अज़ाब ईंदो। छाजे करे ईंदो? फरमाइनि था, इन जे करे जो घरनि में जॾहिं ॻाइणियूं रंडियूं पैदा थी पवंदियूं, जॾहिं कंजरियूं औरतूं अची वेंदियूं, वल माज़िफ़, ॻाइण जा सामान तोल अची वेंदा, बाजा अची वेंदा, बांसुरियूं अची वेंदियूं, उन वक़्तु मां मोहम्मद फरमाया थो, इहो अज़ाब अल्लाह जो उन्हनि ते अची वेंदो। जंहिं इलाइक़े में, जंहिं ॻोठ में, जंहिंमें इहा वबा थी, मां मोहम्मद फरमायो थो वञा, लिहाज़ा जेकॾहिं अल्लाह जे अज़ाब खां बचणु चाहियो था, इन शयुनि खां बचो। फरमाइनि था, इहे शयूं थींदियूं। ॿियो छा थींदो? फरमाइनि था, व शुरिबतिल ख़ुमूर, ऐं जॾहिं शराब पीतो वेंदो, आम सरेआम माण्हू शराब पीअनि, फरमाइनि था तॾहिं अल्लाह जो इहो अज़ाब ईंदो। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी रिवायत सुनन इब्न माजा में बि मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां मौजूदु आहे। उन में बि मुस्तफ़ा फरमाइनि था, जॾहिं इहा वबा ईंदी तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि ते अज़ाब नाज़िल फरमाईंदो। लिहाज़ा दुआ कर त रब करीम शाल तो असांखे इन खां पनाह नसीब फरमाए। दुरूद पढ़ त मां मुस्तफ़ा जो तरीक़ो ॿुधायां त सल्लल्लाहु
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अबू दाऊद शरीफ में रिवायत आ हज़रत उमर फारूक जो फर्जंद हज़रत अब्दुल्लाह वो हिकड़ी जगह तां गुज़रियो आ वियो पे रस्ते सां कंहिं जगह तां संदन गुलाम हो जंहिंजो नालो नाफ़े आ वो भी साणा नंढड़ो आ पाण सवारी ते विया पे अचानक उते गायण वॼाइण जो आवाज़ आयो। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर पंहिंजे कननि मुबारकनि में हथ ॾिना हथ ॾेई उन सवारीअ खे ॿिए पासे भॼायूं तमामु घणो सफ़र करे पाण फरमाइनि था ए नाफ़िया ॾे ख़बर अञा आवाज़ अचे थो। उन चयो साईं हाणे आवाज़ बंदि थी वियो आहे हाणे कोन थो अचे। पोइ पाण कननि मां हथ कढियो ऐं फरमायो मां बि नबी करीम अलैहिस्सलाम सां हिकु दफ़े गॾु हुयुसि मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम बि जॾहिं ईअं ॾिठो त आवाज़ आयो त मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम बि सवारीअ खे परे भॼाए विया हुआ ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कननि मुबारकनि ते हथ ॾेई ॿुधायो त इहो आवाज़ मां मुहम्मद खे पसंदि न आहे मूंखे पसंदि आहे जिथे अल्लाह जो कुरान पढ़जे। मुस्तफ़ा फरमायो जिथे अल्लाह जो कुरान रब जी हमदो सना हुजे उहा जाइ हुजे जिथे माण्हू ॿुधे। यकीनन कुझु अहिड़ा माण्हू आहिनि चवंदा आहिनि त हाणे जेकॾहिं भला इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे गाना हराम हुया नबी पाक कननि में हथ ॾिना जो पाण फरमायो हराम आयो मां छो ॿुधां त नबी साईं सां गॾु हो हज़रत अब्दुल्लाह बिन उमर मुस्तफ़ा उनखे बि फरमाइनि हा त तूं बि कननि में हथ विझ पोइ उन्ही खे त कोन फरमायो हराम हुजनि त उन्ही खे बि फरमाइनि हा न। अबा हज़रत अब्दुल्लाह बिन उमर ॼावा आहिनि मुस्तफ़ा जे ऐलान नबूवत खां बाद ॿिए साल ऐं उहो हुयो हज़रत अब्दुल्लाह बिन उमर में ज़िंदगी जो नंढड़ो हो ऐं मां नंढड़े ते शरीयत जा अहकाम लागू न थींदा आहिनि। मुस्तफ़ा इन जे करे उनखे कोन फरमायो बाक़ी रसूलुल्लाह इनखे कोन ॿुधणु फरमायो। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा इन खां नफ़रत फरमाए छॾी आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो त थिया जेके माण्हू इहे गाना ॿुधनि था उन्हनि खे इहे शयूं मिलंदियूं अज़ाब मिलंदो सज़ा मिलंदी पर जेके महबूब मुस्तफ़ा फरमाइनि था न इन्हनि खां बचंदा उन्हनि ते बि रब करीम जूं नेमतूं थींदियूं उन्हनि खे बि रब करीम सज़ा उन्हनि खे बि रब करीम जज़ा ऐं बदिलो ॾींदो छो त जेके ॿुधनि उन्हनि खे अज़ाब जेके बचे उन खे कुझु न त इहो फ़ाइदो इन में को अहिड़ो फ़ाइदो त न आहे। रब करीम त पंहिंजे बाननि ते इनाम फरमाईंदो आहे ला तादाद इन्हनि जी कहिड़ी फज़ीलत आहे। दुरूद पढ़ो त ॿुधायां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त रब करीम ऐलान फरमाईंदो आयना इबादी الذين كانوا ينهزون أنفسهم وأسماءهم عن اللهو ومزامير الشيطان मुंहिंजा उहे माना काथे आहिनि जेके पाण खे गाननि ॿुधण खां बचाईंदा हुआ शैतान जे दुहलनि खां पाण खे जिन बचायो हो उहे माना आहिनि काथे अचनि त मां रब उन्हनि ते रहमत जो वसकारो फरमाया काथे आहिनि उहे बाना। रब करीम जी ज़ात इरशाद फरमाईंदो अहल्लूहुम रियादल मिस्के वाख़बिरूहुम उन्हनि खे ख़बर ॿुधायो उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधायो कहिड़ी अन्नी क़द अहलल्तु अलैहिम रिदवानी मां रब करीम उन्हनि खां राज़ी थी वियो आहियां उन्हनि खे बख़्शे जन्नत उन्हनि जे हवाले करे छॾी आहे। मां रब उन्हनि खां राज़ी थी वियो आहियां
जिन माण्हुनि इन्ही गाननि खां इन्ही बाजनि खां पाण खे बचायो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशुमार फ़ाइदा बि ॿुधाया ऐं ॿुधण वारनि जा नुक़सान बि ॿुधाया। हाणे असांजे मुआशिरे खे ॾिसो, असांजो मुआशिरो ही आहे त जंहिंखां क़ुरान झले असां उनखे ज़ोरी कंदा आहियूं, जंहिंखां क़ुरान मना करे, मुस्तफ़ा मना फरमाए, उन्ही खे ज़ोरी कंदासीं। जंहिंजो हुकुम करे उन्ही जे वेझो कोन वेंदासीं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो क़ुरान गिला खां मना करे असां कंदासीं, कूड़ खां मना कनि असां कंदासीं, जंहिं शइ खां मना थिए उहा कंदासीं। नमाज़ जो हुकुम ॾियनि कोन पढ़ंदासीं, रोज़ो न, ज़कात कोन ॾींदासीं। पोइ असां कहिड़े नाले जा मुस्लमान आहियूं? तव्हांखे हिकिड़ो मां मिसाल ॾियां थो, ॿ मिसाल तव्हांखे हिन बारे में पेश कयां। हाणे जी ॻाल्हि आहे, हिन पोएं हफ़्ते जी चंद ॾींहं थिया आहिनि, रमज़ान गुज़रियो आहे। हिकु ॻोठ में, हिते वेझो ॻोठ आहे हिकिड़ो, हाफ़िज़ क़ुरान 30 ॾींहं क़ुरान पाक पढ़ायो रमज़ान जे महीने में। 30 ॾींहं मुसल्ले ते बीही उन्हनि खे क़ुरान ॿुधायईं। ॾींहं जो उन्हनि जे औलाद खे, बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾिनई, दर्स ॾिनई, निमाज़ूं पढ़ायईं। महीनो पूरो थियो, उनखे 11,000 रुपया ॾिनऊं। घणा? 11,000। ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां थो, तव्हां इहा ॻाल्हि यादि रखिजो। आलिम खे घणा ॾिनऊं? उनखे हाफ़िज़ खे 11,000। अॻिते हलो, चंद ॾींहं ईद गुज़री, ईद खां बाद हाणे उन्हनि हिकिड़ो ॻाइणो घुरायो, शादी कयूं, ॻाइणो घुरायूं, ॻाइणो आयो, अधु मुनो कलाक उन ॻायो जेको टाइम ॻाइनि पिया। उनखे 15 लख रुपया ॾिना विया। मां इहो थो तव्हां खां पुछणु चाहियां त ॾिसो, अहमियत असां क़ुरान खे ॾिनीसीं, आलिम दीन खे, हाफ़िज़ क़ुरान खे ॾिनीसीं, या असां ॻाइण वारे खे ॾिनीसीं, जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्हनि ते अज़ाब आहे। हुज़ूर फरमायो इन्हनि ते शैतान सवार, हिकु न बल्कि 2 सवार हूंदा आहिनि। असांजो तवजो कहिड़े पासे आहे? थोरो जेकॾहिं असां ऐं तव्हां इन ॻाल्हि खे सोचूं ऐं सम्झूं त असां कहिड़ी जॻह ते हलिया विया आहियूं ऐं रब जो क़ुरान छा थो चवे, मुस्तफ़ा जो फरमान छा थो चए, त रब करीम शाल तव्हां असांखे हिदायत जो रस्तो अता फरमाईंदो। मुस्तफ़ा करीम जे सदके रब खां दुआ आहे त रब करीम शाल इन्हनि खां, अहिड़े बुरनि कमनि खां, अहिड़ी बुराइनि खां तव्हां असांखे पनाह अता फरमाए। ॿियनि जॻहुनि ते अञा त खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिथे बुराई एतिरी आम थी वई आहे। ॾिसो त बुराई खे सपोर्ट करण जे लाइ असां 15 लख ॾिनासीं, ऐं रुॻी ईअं न त उन हाफ़िज़ क़ुरान खे 11,000 ॾिनो। उन्हनि जे भर में मस्जिद शरीफ़ आहे, उहा तामीर थिए पई, फुल कान थी आहे, उहा तामीर थिए पई। उन में उन्हनि खां पुछा कयो त घणा रुपया उन्हनि जमा कराया हूंदा। असां दीन खे, अल्लाह जे पैगाम खे आख़िर छो नथा सम्झूं? मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह करीम शल अहिड़नि खां पनाह ॾे, अहिड़नि जी सोहबत खां बचाए, अहिड़नि सां उथण वेहण रब करीम असांखे पनाह ॾे, उन्हनि सां उथण वेहण नसीब फरमाए जंहिंसां रब ऐं रब जो हबीब प्यार फरमाईंदा हुजनि। जेके अल्लाह जंहिंखां राज़ी हुजे, अल्लाह पाक शल उन्हनि सां तव्हां असांखे नसीब फरमाए। भिटाई साहिबु फरमाईंदो आहे न, दूर तन्हीअ खां लॾे जंहिंजी नाहे मुहड़े मल्हीर ॾे, पखातन पापिन खां परे पराहूं अॾे, पोछां गदनीअ जी छॾे जेके धनारऊं धार चरनि। अहिड़नि खां पाण खे बचायो। ऐं हीअ दुनिया कमाइण जी आहे। जेकॾहिं हिते तव्हां रांदि रूंद में गुज़ारींदव, गुज़री वेंदी। जेकॾहिं दुनिया में रब खे यादि कंदव, तॾहिं बि ज़िंदगी गुज़री वेंदी, वक़्तु गुज़रंदो वेंदो, बीहंदो कोन। हिकिड़ो माण्हू मरी वञे, उन जे आॾो तव्हां करोड़ रुपया खणी रखो, यार हिकिड़ो मिंट अखि खोल, कोन खोलींदो। सॼी ज़िंदगी त इन पैसे जे लाइ पियो उन कमायो, त पैसो घटि थिए, अॼु छो नथो खोले? मतिलबु छा?
मतलब ही तो जिंदगी असांजी ऐं तव्हांजी कमाइण जे लाइ नाहे, रब करीम खे राज़ी करण जे लाइ। वक़्तु वींदो पोइ हथ हणंदासीं, बेटा हिसाब फरमाईंदो आहे न पोइ खिणी थई त पोइ न त वींदई मुंद टरी पाणी थींदई पोइ यारो सुकी थींदई सोक। जिते लुणंदो सारो लोक उते सिकंदे हिकिड़े संगला। मुंहिंजा दुआ कयो त रब करीम शाल तव्हां असांखे पंहिंजी इबादत करण में ज़िंदगी खे गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब करीम शाल पंहिंजे दीन जे ख़ातिर तव्हां असांखे ज़िंदगी सरफ़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बाक़ी अदा ज़िंदगी हर माण्हू जी गुज़रणी आहे, हर हाल में माण्हू गुज़ारे वेंदो। मुंहिंजा अदा अल्लाह पाक शल तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए ऐं इन्हनि खां बचाए। टाइम थी वियो आहे, जिन दोस्तनि सुन्नत न पढ़ी आहे उथी सुन्नत पढ़ो। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल